दोस्तों, हक़ मौजूद अज असांजी गुफ्तगू जो मौजू है पारकर जे पट जो क़दीम शहर चूड़ियो। ज़िले थरपारकर के तालके नंगर पारकर का अटकल 40 किलोमीटर के मुफ़ासिले ते वाक़िअ पारकर जे पट की तारीख़ साज़ टकरी चूड़ियो के दामन में आबाद नंगर पारकर जो क़दीम शहर चूड़ियो, जैसा कई तारीख़ी दास्तान वाबिस्ता आहिनि। ही माग परवरदिगार जे कुदरत जो अजीब करिश्मो है, जेको कच्छ, राजस्थान ऐं पारकर जे संगम ते वाक़िअ है। आगाटे दौर में हिते आज जे चूड़नि जा कारखाना हूंदा हुआ, जंहिं करे हिन शहर ते इहो नालो पियो। तारीख़ी किताबनि मां ॼाण मिले थी त पारी नंगर खां अलावा चूड़ियो जे भर में उभरंदे तरफ़ गोड़ाऊ वारे माग ते माज़ीअ में बंदरगाह हुयो। हितां केतिरनि मुल्कनि ॾांहुं माल वेंदो हुयो। उन दौर में थर मां हाकड़ो दरिया ऐं सिंधू नदी वहंदी हुई, जंहिं ते केतिरा ई शहर आबाद हुआ। घणो वापार कच्छ, गुजरात, बम्बई ऐं हिंदुस्तान जे ॿियनि इलाइक़नि सां हूंदो हुयो। पहिरीं सदी ईसवीअ धारे जॾहिं अञा मौजूदु कच्छ जे रण जो तसवर बि कोन हुयो, बल्कि उते समुंड छोलियूं हणंदो हुयो। ऐं हीउ उहो ज़मानो हुयो जॾहिं पारकर हिकु ॿेट हुयो ऐं पारी नंगर हिकु मशहूरु ऐं 40,000 आबादी रखंदड़ वापारी बंदरगाह हुयो। त उन ज़माने में पारी नंगर जीअं चूड़ियो शहर बि हिकु ख़ुशहाल शहर हुयो। चूड़ियो वञण लाइ नंगर पारकर मां 2 रस्ता निकिरनि था। हिकु रस्तो सूराचंद कुआड़ो खां थींदो चूड़ियो पहुचे थो, जॾहिं त ॿियो रस्तो नंगर पारकर खां निकिरी राणपुर ऐं ॻोठ आलाणी खां थींदो चूड़ियो दंग करे थो। चूड़ियो नंगर पारकर तालके जो क़दीम शहर आहे, जिते आगाटे दौर में तमामु घणा चूड़ीगर रहंदा हुआ ऐं संदन ठाहियल चूड़ा मुल्का मुल्क मशहूरु हुआ, जिन जे पोयां ई इन ई शहर ते नालो चूड़ियो पइजी वियो। हूअं त चूड़ो सिंध जी पुराणी तहज़ीब जो ज़ेवर आहे, जंहिंखे ठाहिण जो हुनर अॼु खां 5-6 हज़ार साल पहिरीं वजूद में आयल ॾिसिजे थो, जंहिंजो सबूत इहो आहे त मोहन जे दड़े मां बि चूड़ा लथा आहिनि। चूड़े जो ज़िक्र असांजे क़दीम तोड़े जदीद शाइरी में आम आहे, जंहिंजो घणो हिसो असांजे लोक शाइरी में बि मिले थो। जीअं हिकु गेच में आहे त चूड़ो चंदन आम जो आण जे नगर मां। लतीफ़ सरकार सुर सोणीअ में फरमायो आहे त चूड़ा बीड़ा चक में लुढ़ में लुढ़े सवार। शाह साईं साॻी सुर में हिकु ॿिए बेत में फरमाए थो, घड़ो भॻो घोरियो मर चूर थिए चूड़ो। चूड़े ॻोठ जे 3 तरफ़नि खां पाड़ेसरी मुल्क भारत ऐं हिकु तरफ़ सिंध आहे। हिन ॻोठ में कुली, खोसा, कुंभार, मेघवाड़ ज़ातियूं रहनि थियूं, लेकिन कुली कबीलो सभ खां अक्सरियत में आहे। दोस्तों, माज़ीअ में शानदार ओज रखंदड़ ऐं मौजूदा दौर में देह जे नाले ते महदूद ऐं गुरबत जी लकीर हेठि ज़िंदगी गुज़ारींदड़ चूड़े जो अवाम बावजूद घणी आबादी जो ॻोठ हुजण जे हिन ॻोठ में बुनियादी सहूलियतूं मुयसर न आहिनि। तंहिं करे हिते नंढनि ॿारनि जे मरण जा कई वाक़िया पेश अची चुका आहिनि। पारकर पट जी तारीख़ साज़ ॻोठ चूड़ियो जे ॾाखिणे तरफ़ ॻोठ जे ताज चूड़ियो टकरी मौजूदु आहे, जेका केतिरनि सदियुनि जा दास्तान सीने में सांढियो कर खयों सयाह जी आजियां लाइ
हर वक़्तु बीठी रहे थी। चूड़ियो टकरी कारूंझर जी हिकु शाख आहे। कारूंझर जे जाबलू सिलसिले खां धार 45 टकरियूं पिणु मौजूदु आहिनि, लेकिन हिन टकरीअ ते खे कारूंझर जी अहम टकरी में शुमार कयो वञे थो। दोस्तो, कारूंझर जंहिंखे पुराणो हीरो याने पारकर जो हीरो चवंदा आहिनि ऐं अटकल 30 किलोमीटर जी एराज़ी में पखड़ियल आहे। जॾहिं त हिन जी उमिरि 4.5 अरब साल ॿुधाई वञे थी। साईं बदर अबड़ो मूजिबि कारूंझर जबल कैम्ब्रियन ज़माने खां अॻु वारे दौर में उभरियो, जॾहिं धरतीअ ते ज़िंदगीअ जी का बि शिकिल मौजूदु कोन हुई। कारूंझर जी उमिरि 470 मिलियन साल यानी 4 अरब 70 करोड़ साल थी सके थी। इन ई हवाले जे आधार ते चई सघिजे थो त जेतिरी कारूंझर जी उमिरि ओतिरी चूड़ियो टकरी जी उमिरि आहे। चूड़ियो टकरी ते हिकु गारनिमा जॻह अंदरि हिंदू धर्म जी देवी दुर्गा माता जो आगाठो मंदरु आहे। हिन मंदर जो शुमार तारीख़ी ऐं क़दीम मंदरनि में थिए थो ऐं देवी माता जी मूर्ति बि मौजूदु आहे। हीउ मंदरु टकरीअ ते आहे, जिते मोरनि जा टहोका, तितरनि जो आवाज़ ऐं बरसाति जी मुंद में सुगंध तारीख़ी मंदर जी अञा बि सूंह ऐं ख़ूबसूरती वधाए था छॾनि। हूअं त हर चंड जी राति हिन मंदर में माण्हुनि जो वॾो मेड़ाको थो ॾिसण में अचे, पर हिते सालियानो वॾो मेलो लॻंदो आहे, जंहिंमें सिंध जी कुंड कुड़च खां अटकल 5 लखनि खां वधीक यात्री अची हाज़िरी भरींदा आहिनि। पाकिस्तानी सरज़मीन ते हिंदुनि जे लाइ बलोचिस्तान जे इलाइक़े कुंड मलीर में हिंगोल नदी जे किनारे मौजूदु हिंगलाज माता खां पोइ चूड़ियो मंदर खे मुक़दस तरीन सम्झो वञे थो। थरपारकर ज़िले जे शहरनि मिठी ऐं इस्लाम कोट जे शाहूकार हिंदुनि जे चंदे सां हिन मंदर में पूरो साल 24 कलाक लंगर हलंदो रहे थो। उन खां अलावा मंदर जे ज़ियारत लाइ ईंदड़ ज़ाइरीन जे क़याम लाइ मंदर साम्हूं वॾा हाल पिणु तामीर कया विया आहिनि। साम्हूं कच्छ जो रण आहे, जितां भारत जे सरहदी चौकियुनि ऐं सरहदी ॻोठनि ते नज़र पवे थी। पको रोड बि नज़र अचे थो, जंहिं ते भारत जी फ़ौजी गाॾियुनि जो गश्त बि वाज़े ॾिसी सघिजे थो। मक़ामी माण्हुनि मूजिबि जॾहिं जंग कोन लॻी हुई त हिन मंदर ते लॻंदड़ मेले में उतां जा माण्हू ईंदा रहंदा हुआ। राति जो हिननि जी बॉर्डर लाइन ते लॻल बतियुनि जो सुहाउ उन ई डूंगर जी चोटीअ ते थींदो आहे। टकरीअ तां रण कच्छ ॾांहुं नज़रूं हटाए पुठियां नज़र फेराइजे थी त माज़ीअ में शानदार ओज रखंदड़ ऐं मौजूदा दौर में तरक़ी खां वांझियल चौरनि ते मुश्तमिल सिंध जो ई तारीख़ी ॻोठ चूड़ियो ऐं कचो रस्तो नज़र ईंदो। शेख अयाज़ पंहिंजी शाइरी में शायदि थर जे उन क़दीम ॻोठ चूड़ियो लाई चयो आहे, ही चौरा जे चांड्रोकीअ में कारे थर ते बीठा आहिनि, पंहिंजा पंहिंजा ॾुख लिकाए ॿार बुखायल छातीअ लाइ रब रुली लाइ आता आहिनि। दोस्तो, अॼु जी गुफ़्तगू असांजी ख़तमु थी। इंशाअल्लाह कंहिं ॿिए टाइम ते वरी कंहिं ॿिए मौज़ूअ ते पाण गुफ़्तगू कंदासीं।